ॿेड़ीअ जा ठग तोखे मां चङी तरह सुञाणा। अॼु तुंहिंजो मथो झीरियूं झीरियूं करे झंग जे जानवरनि जी ईद कराईंदुसि, तुंहिंजी ॿेड़ी ॿोड़ींदुसि। अरे छा थियो वदा छो कावड़ियो आई? कावड़ियो कोन आहियां, अॼु कावड़ खां ॻाल्हि सफ़ा मथे चढ़ी वई आहे। उफट खून कंदोसि उफट। भली मार पर इहो त ॿुधायो इहो डंडो किथां हथ कयो अथई? ये काठी त भली थी नज़र अचे। ॿियो न त लोहीड़े जे काठ जी ठहियल अथई। थर मां फ़क़ीरनि खां घुरायो अथमि, अचे हे ॾिस। घणा पैसा ॾिनई? ये 500 रुपया रोकड़ा ॾिना मान। अम्मा जूं ॿ ठाहियल रिलियूं विकिणियमि, उहे पैसा उन्हनि खे ॾिनमि। वाह जो शइ मिली थी। भला इन ॾंडे जा 600 रुपया ॾी त सदो कॾहिं? हऊ 100 रुपया मूंखे नफ़ो थींदो न। ठीकु आहे, ॾे 100 रुपया। ई वठ 100 रुपया, बाक़ी 500 रुपया न फसूल लथे तुंहिंजा पैसा कीर थो था कुआ में। हे वठ डंडो। हलो फ़क़ीर खे सवड़ी मिली, बाक़ी 500 भी मिली वेंदी। धणी खैर करे, किथे छोकरो फडो न करे। न मासी खुटको न कर, फडो कोन थींदो, अल्लाह पनाह ॾींदो। ए अम्मा मिठी, असां माण्हू गरीब, ए मुंहिंजो मिस्कीन जो हिकिड़ो ई बचड़ो आ। हू फुलतरो ॾाइण आहे वॾेरे जो ख़ास माण्हू। हाणे जे फडो फसाद थी वञे त वॾेरो मुंहिंजे पुट खे अंदर कराईंदो, देरी कोन कंदो ॾाइण। मासी बतायो अल्लाह लोक सादो माण्हू आहे, उनजी कावड़ बि सियारे जे सिज वांगुरु जल्दी लही वेंदो। तू दिल जाए कर मासी। ए अम्मा, हेॾो वॾो हासो खणी विढ़ण लाइ निकतो आ, तॾहिं छो ख़ौफ लॻे में? मासी वताए वठ हासो छा बंदूक भी हुजे न त बि कंहिंखे कहिड़ो खुटको। घड़ीअ में मासो घड़ीअ में तोलो। अम्मा इहे ई त गणती उगारन मूंखे। हे अब्बा खैर त आहे न, को फडो त कोन करे आए, झेड़ो त कोन करे आए। झेड़ो केड़ो झेड़ो अम्मा? मासी पुछे थी त लठ खणी फुदन सां विढ़न जो वे। अड़ी हाउ पर मां त सौदो करे आयस। कहिड़ो सौदो? अमर गाल बुध गाल के समझ। 500 जी लठी ही 600 मिलिया, लठ जी बेड़ी बोरे छजम खपाए छजम। छा? पर ही त इकड़ो 100 आ। हाउ हे नफे वारो 600 आ। ए अब्बा बाकी 500 पाणे मिली वींदा। खरो बटाई थे त पाणे ॾेई वेंदो। केड़ो खरो? फुलतरू बनी खेड़ाए पियो, वो फसल पोखींदो, फसल लहंदो, पाणे पैसा मिली वेंदा। हाय अब्बा, तो वारे अकुल हणी मुके साड़े चढ़ियो आ। पर हाणे तुंहिंजी मर्ज़ी, मुड़ंदे हुअं ई कोन केड़ो मथो हणा। ॾिठी मासी, मूं चयो थे न त ही अल्लाह लोका माण्हू त हथन ते वाए वञण। तू माठ कर, छो माण्हू मुखे वाहे वेंदा? मां पाण होशियार माण्हू आहियां, होशियार माण्हू। वाह जो होशियार आहीं। तुंहिंजो मुंह में छा मथो न खाईंदी कर। यो कूड़ा तोखे गलत फैमिली आ, मुझो मतलब आ तोखे गलत फहमी आ। मां चोरी छो कराईंदुसि? हाशिम हुकाई तो यारी कान निभाई, मुझो भी नालो नाथो खान लंगाणी थई। एतरो कमजोर न समझ, सिर जो जवाब पत्थर सां जाना थो। वणंदे न त पत्ता छा कोन हणंदो साए, भींड हणंदो साए, भींड। नथा खान कमजोर केर भी नाहे। मां भी दोस्ती दुश्मनी जो हिसाब रखण जाना थो। मां माण्हू खे इएं थो सुञाणा जीअं बिल्लो खीर खे सुञाणे, समझी थो न? मूं वटि शाहिद मौजूद आ, जंहिं चोरन खे मेहूं चोराण ला ॾिठो ऐं ॿुधो आ। मां को चयो आहियां माण्हू मूंखे यो गोली गोली था कनि? अड़े ये हथादू शायद अथई। हाशिम हुकाई ख़बर पइजी वेंदी, पोइ ॾिस तुंहिंजो मां कहिड़ो थो अचर कयां, दुन ते चितड़ चंपड़ाईंदो साए। हर कंहिं माण्हूअ जा 4 दोस्त 4 दुश्मन हूंदा आहिनि। कम को ॿियो ॾेखारे वञे ऐं फाथो सरी मां कमाल थो करी यार। ॻाल्हि चिटी ऐं अखे ॾिठी आ। तूं छा थो चई त मां इलेक्शन में न पिया? ड्रिब जा कुआ पशम त टुकी। अरे मुंहिंजी औताक में अची मूंखे तो धमकी दी। इहा धमकी तोखे मांगी पवंदी पुट, मां तुंहिंजा टायर कढंदुसि। तूं भी ज़ोर ला, मां भी ज़ोर ला, खबर पइजी वेंदी त केर केतिरे पाणी में हुकाई।
फूका 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 साईं मां हिते लिको बीठो हुअसि किथे तव्हां घर मां हुको न खाए वञो। अरे थोड़ा तू हिते छा पियो करी? इहा वडेरा विड़ी पिया छेड़ा भोर में ॾाढी किती आई पिछे खटन से भाग दोल वजे ऐं दोसू बीहे। दोसू पेटी तू ॿ माण्हू वेढ़ाए ॾाढो ख़ुशि थींदो ही। कॾहिं कॾहिं इहा आदत तुंहिंजो पेट फाड़ाईंदई ॿेड़ी ॿुॾी वेंदई। अरे चवंदा आहिनि त चोर विढ़नि पाण में त भलो थिए भाग्यनि जो। जेकॾहिं हे वॾेरा विढ़िया न त भलो वरी बसा ग़रीबनि जो थींदो। यार मैं ॻाल्हि कर फाथा नाथा नागाणीअ न जेको हाशिम हुकई ते ज़रूर केस करे। उहे छा छो दोसू पेटी तूं छो फासंदे? इहो जेको नाथा आहे न हुन में को आखिर शाहिदी ॾे। अड़े पेटी जेकॾहिं तो शाहिदी ॾिनी न त हाशिम मुकाई तुंहिंजो ॼण बचो पीड़ाए छॾींदी। ई डप ते मेको मारिए ई ते करे तुसां नहीं आया मेको सलाह बि ॾियो ऐं मेको लुकायो। दोसू पेटी तोखे ते लिकाई पर हिन तो वारी होतीअ खे किथे लिकाई? ही तो वारो पीठ आहे सवड़ में ॿार सुतो पियो आहे। उस्ताद अलू का सलाह ॾे नाथे नांगण जे चवण ते मैं हाशिम हुकाई ते शाहिदी पिया ॾींदा त बि ॻाल्हि मेरी गिचीच हाशिम हुकाई दी ॻाल्हि ते पिया लॻदा त नाथे नांगाणी दी नोड़ी मेरी गिचीच। हुन सलाह ॾे मैं क्या करा? बेटी ॻाल्हि त वाकई सदी आहे आहीं तूं बराबर ॾुखियो पर यार छा कजे? उते फ़क़ीर भरा तूं ई का सलाह ॾे। मुंहिंजी सलाह इहा अथई दोसू पेटी छॾे ॾे दुनिया मुल्क जहान खे रुगो वेठो ॿुध इश्क जूं ॻाल्हियूं। ओ बताया होल कीअं? 2-4 महीना चरियो थी पियो मुकाम में हल घोड़ा रे वतया वाह जो सलाह पिया ॾींदई मुकाम च वञा ये जिनायत भूत अलाए कहिड़े कहिड़े पुत मेरे पिछू पवन मैं मर वञा वाह फ़क़ीर वाह तेरी सलाह ॾे वण। बेटी वताए जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। इन्हनि वॾेरनि खां त के बात चङी आहे कंहिं भोपे खां पढ़ाई कराई करे जान आज़ाद कराईंदी। बाक़ी यार जेकॾहिं इन्हनि वॾेरनि जे वर चढ़े ज़ामिन बि कोन थींदी। अबा दोसू पेटी पाण त यार ॾिनी तूं दिलि वारी सलाह तूं ॼाणी तुंहिंजो कमु ॼाणे बाक़ी जेकॾहिं तूं पंहिंजी ॿेड़ी हथ सां ॿोड़ाई थो पंहिंजी मर्ज़ी वारो ही बा। उस्ताद अलू तूं यार सच आई पर यार वरी छा थी? यार अलू तैं ऐं जेका वताए फ़क़ीर में को सलाह ॾिती आहे न इहे पेट जे वट पे पवंदे त पंहिंजो ॻोठ वाजाई माड़ा को ॿुधायां यार दोल वॼे ऐं दोसू बीहे वरी निभागा असांखे थो फासाई। मुर्गो वञी छंकु मोह कर वञी वणनि खे ॻाल्हियूं ॿुधाए हलो वेंदा पिया विढ़ो न दोल वॼे ऐं दोसू बीहे। दादा वो तार नाथे जो हुकुम मिली या न? हाशिम हुकाई के को करणो आहे? धुर सण बि आहे पर कमजोर हू बि कोन्हे। ईअं न थिए जो वागुअ जे वात में हथ विझी फासूं। हा आहे त वाकई खतरो पर उन लाइ बाक़ाइदा 5 साला मनसूबो ठाहिबो कीअं खणजे किथां खणजे ऐं किथे लिकाइजे। बाक़ी 2 करोड़ त पक्का ई पक्का आहिनि। उस्ताद इन लाइ हाशिम हुकाई जे ॻोठ जो माण्हू मिली वञे उन खां सॼी ख़बर पइजी वञे। 2-4 पातर ठोकबा त सभु उथी वेठी ॿुधाईंदा। मैं हाशिम हुकाई ते ॻोठदा पर मैं को सुञाणा कोन मैं को मारिया वे न। अरे के रही तू? नाला में डायो दोसू पेटी आखे न कोन या दोल वजे दोसू बीहे पर वडेरे को मैं सुञाणा कोन मैं को का खबर कानी का। बाकी इहा मैं ॻाल्हि ॿुधी त नाथे दे चवण ते तुसां हाशिम हुकाई को अगवा करे सो इहा ॻाल्हि मैं कन्नाण ॿुधी पर हिकड़ी ॻाल्हि करा हुन में को छोड़ो त मैं वञा। उस्ताद वाह जो पेट अथसि गोली छुटण खां वधीक ठका हिन जे पेट जो थींदो। ना बाना मेरे नंढड़े नंढड़े बच्चे न इतड़े जग जे ॾे ऐं मेको मारिया वे न। अरे तू कम करो कोनो ई? इहा लाई चाहे उंदी ॻाल्हियूं को ॿुधंदा उंदी ॻाल्हियूं को ॿुधंदा ॿिया मेरा कम ई कोन्हे को इहो बस इहो कम में रुगा उंदी ॻाल्हियूं को इहो कम आऊं खुद खतरनाक आहियां ऐं ही उस्ताद दुरू धाड़ेल आहे। घोड़ाड़े अपाड़े हाणे हल असांखे हाशिम हुकाई जी सॼी मालूमात ॾे न त बस टणी पेट फाड़ छॾींदुसां। अलाड़े अपाड़े घोड़ाड़े वेल न करो मेको न मारो मेरे नंढड़े नंढड़े बच्चे न तितर जे ॾे
मैं वडेरे को कोन सुञणा बाक़ी इहो जेको फुलतरू है न इहो वडेरे हाशिम हुकाईदा इहो ख़ासि माण्हू वे अरे उनखे पोइ ॾिसबो पहिरीं तोसां हिसाब किताब कयो हल हलदा पिया आस्ते पैर थी कंदा उस्तादू कदर वारा कम थिया खुटा खरीदार हीरे ऐं जवाहर के साल कलह नबसार जेके लोह कुटिन लोहार तिनके केड़ो कदर सोन जो भाई छड़ी फकीर भाजी जड़ी अल्लाह करे भजदा थी मुल्क के बन हलिया फतू आए तो खैर परेशान को लगी खबर ना थो जा 200 पेटी के धाड़े लगवा करे आए हैं यो कम के कयो के बेड़ी बोड़िया से खबर ना है सभई गोठ वारा अची मैदान ते गॾ थिया आहिनि चवंदा त गॾिजी हली सभई 200 पेटीअ खे छॾायूं तव्हीं बि हलो पर यार पाण गरीब माण्हू न हथियार न पवार उते हली सही छा कंदासीं यार हलू जन असां गोठ वारनि में ॿधी न हूंदी त ईअं ई पिया धाड़ेलनि ऐं धन वारनि जे हथां पीड़ बासूं उथो गॾिजी हलूं पोइ खटनि भाग मामा फतू हिकड़ी गाल ॿुधाई हिकड़ो तो मुंहिंजो हैदरी डंडो बि विकणी छॾियो बाक़ी रही कुहाड़ी उहा बि मां लिकाए रखी आहे मता कंहिंसां मां झेड़ो कयां को फॾो कयां पहिरीं पाण वटां कैंची ऐं पाकी मां न जेकॾहिं हे सफ़र में मरी वियुसि त भले मुंहिंजो कुकड़ो ली वेंदो पता है केॾां थो वञे मुकाम ते मुकाम में छो वाड़े चरिया वाह मुकाम में छो इहे जेकॾहिं धाड़े मरंदा त काॾे वेंदा मुकाम में पूरबा न इन्हे करे उते अॻु था झलियूं उते था काबू कयूं काॾे वेंदा फ़कीरनि खां वाड़े फकीर वाह तुंहिंजी सोच तंग तो रे चली तंग नखा खान तो मूं ते हला कई आहे मुंहिंजे ॻोठ जे माण्हूअ खे धड़ेरनि खां खणायो अथई नखा खान मां पंहिंजी बेइज़ती जो बदिलो तोखां अहिड़ो वठंदुसि जो तोखे मलेरिया बुखार थी पवंदो अगर तव्हांखे नथा खां विढ़ण वारो माण्हू 200 पेटी थई पर 200 पेटी त मुंहिंजो वोटर आहे जेसि ताईं इलेक्शन में मूंखे वोट नथो ॾे तेसि ताईं त मूंखे हुनजी ज़रूरत आहे बतार पोइ छा था करणु चाहियो पहिरें त मां मांजी खाइण थो चाहियां पोइ तोखे गोली हणी तुंहिंजे खून जो इल्ज़ाम नाथे खान ते हणण थो चाहियां ख़ुदा जो कोप कयो मूं तव्हांजो कम न कयो कुर्बानी ॾो नाहे पर तूं असांजी सियासत तां कुर्बान थी मां तोखे शहीद लिखराए वॾा पोस्टर छपराईंदुसि नागो खान जेल में ऐं तूं बेश्त में वरी हर साल तुंहिंजी वरसी मल्हाइबी ऐं मशहूरी अलॻि थींदी न ॿुधायो न तव्हांजे बस मूंखे इश्तिहारी मशहूरी न खपे हारो हिम्मत करियो ॿधी ऐं इतिहाद सां तब्दीली आणियो हिन शाइर जी सलाह मञो अर्ज़ कयो अथमि राशन वारे दुकानदार जा 300 रुपया उस्ते अलू जी सवारत जा 70 रुपया गुलू गांगट बस जे भाड़े लाइ ॾिना 100 रुपया जुमन झड़पाल जी ओधर 50 रुपया अब्बा बताया ये छापियो चवे ॿुध इहा शाइरी छा न यार जैसी हुई जे यार हयाती हिक न ॿिया थे मर्द रहा वींची नथो इन जे करे जैसी हुई जे यार हयाती हिक न ॿिया थे मर्द रहा मरण खां पोइ शाइर ॾे शहर सॼे जा कर्ज रहा 70 रुपया मुझे पोरे जा पैसा थई इहे पैसा ॾई पोइ वञी मर जाए त ॻाल्हि ॿुधो कब्बर खे अची लठियूं ठोकींदो सां छॾियो हिन ॻाल्हि खे अर्ज़ कयो अथमि हलो जल्द हलो यार दोस्तूअ खे छॾायो पंहिंजो पाण बचायो भोतारनि जे चंबे मां ख़ुदि खे आज़ाद करायो पंहिंजो पाण बचायो वाह पुट वाह लेखा ई लाहे छॾी कारी गिज थाड़ेलनि ते काह करे दुरुअ खे धमकायो पंहिंजो पाण बचायो तारी अरे रोने धोना मां कुछ न वरदी ज़बान खोल ई ज़बान तो फसाए में को भला तू साइडा में को मारिए नवी जो चोर पकड़िए वेक आई तो हथ गट फुरड़िए बगज हथ गट फुरड़िए अरे बुधा वडेरो हाशिम हुकाई बनी रे कढे इंदो
वडेरे दी मर्जी कॾहिं आवे कॾहिं न आवे उदी मर्जी है ओ कॾहिं कॾहिं बड़ी ते सुम्हिया ने घर ही नहीं आता विच मेडा केड़ा दो त पोइ ठीकु आहे हाणे त करियूं जॾहिं वॾेरो हाशिम हुकाई बनी ते अचनि त तूं हिते अची असांखे ॿुधाए जा। असल इहा ॻाल्हि तूं सारी अखी ते असल में ड्रोड़दा असां भॼदा असां रुगा में कोई मिले छोड़ो पर तो ते एतवार की कजे त इहा ॻाल्हि कंहिंसां कंदे कोन। अरे जेसीं न तूं इहा ॻाल्हि न कंदे तेसीं तुंहिंजो पेट ई न फाटंदो। इहा पक कोन ॾिसां कंहिं पेट जी ॻाल्हि रहंदी नहीं पर वल बि कोशिश करे सां का ॻाल्हि कोन करे सां में गुरगा छोड़ो। पर इहा ॻाल्हि न जेकर ॿाहिरि निकिती त जिते बि हूंदे ये गोली पप में ठोकींदो साईं। इहा ॻाल्हि क़बूल है मैं वल ॻाल्हि कोन करे सां रुगा बेचू हथ कढो ॿुधो हाणे हिनखे छॾ पंहिंजो अमरा। हा इंदी ॻाल्हि ॿुध पहिलो भाड़ा किराया ॾेसो जा। अरे जब भाड़ा किराया ॾेसो हाणे न पतर हल पंध वेंदा थोड़ा शह पर भला मेरे बच्चे हल के रही वतायो है मुसमात हामी जो पुट वतायो वलद हामी वलद माई मीरी वा मुजी नानी ही मीरी वा गुजारे भाई शनाख्ती कार्ड अथई वो त दिए दिनो ही कोनी कहिड़ी अथी ओदी नादिरा हल साहब वटि हल साहब ही मशकूक बल्कि ॿी मखलूक थो लॻे हिन वटि शनाख्ती कार्ड बि कोन्हे को। अरे बतायो ही छा सूबेदार जाड़ो ही जा ॿुधाए किथां पियो अची मुकाम ता जो छो वे मुकाम ते बटे कमा एकड़ो धाड़ेल जो झलियो बेठो छु बियो अमा जे लाइ ख़बर या बटे नदड़ भजना वो धाड़े लाया शरियो ही छा धाड़ेल मुआई कोन त कीअं ईंदा बाक़ी मरंदा तॾहिं जॾहिं तव्हां मुर्सी कंदो पर ॿुधो तव्हांखे इहा ख़बर आहे त दोसू पेटी खजी वियो आहे असांजे ॻोठ मां। हा हा कड़ो चढ़ेला धाड़ेल मरंदा दोसू पेटी बाज़ार थींदो नको ॻाल्हि ज़रूर आहे अमल मुश्किल आहे जे मुंहिंजी ॻाल्हि ग़लति हुजे त साहब हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा पुलिस वॾनि माण्हुनि जा भुंग पाण छो भरे माण्हू पाण कमज़ोर न थिए साहब बाक़ी ॿिए खे कहिड़ी ताक़त आहे बताया यो मामलो वॾो आहे तू छा ॼाणी पंहिंजो रस्तो वठ तू असां खां पुछ त असां राति ॾींहं मच्छरनि में जानवरनि में कीअं था गुज़ारियूं। साहब इहा शाबस अथव रोड हुजे या झंग हुजे जवान छो वेठा आहियो पर अॻे माण्हूअ खे डपु झंग में जानवर खां लॻंदो पर हाणे माण्हू डिॼे थो त अलाह करे त को इंसान न मिले मथां को फौजू हुजे अगवाकार हुजे कॾहिं कंहिंजी कुरारी खजी थी वञे कॾहिं कंहिंजी गाॾी खजी थी वञे मरे कोन को कमु आहे। बताया पुलिस पंहिंजे फर्ज़ में कोताही कान थी करे जे बगड़ ओचितो चकणे त माण्हू छा कंदो अलाह उन्हनि खे बि शनास ॾे जेके ॿाहिरि ॿाहिरि वेठा आहिनि अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि कंदो हिमत ॾींदो जो तव्हां हुननि सां मुंहुं ॾेई वेठा आहियो। चङो साहब पाण हाणे हलूं था टेम घटि आहे। वाड़ी अम्मा वाह तुझी हलंदी पुजंदी असली बेड़ी बोड़ी छॾे ऐ अब्बा मुंह मिस्किन जी कहिड़ी हलंदी कहिड़ी पुजंदी इहा ख़बर तूं मूंखां पुछ जॾहिं पुलिस जे आॾो तुंहिंजो ई नानीअ जो नालो वरितुमि न त पुलिस जो हां छिॼे पियो मूंखे मिंथू पिया कनि चवनि पिया वताया वञ 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 ए भाई इहा त साहब खे शाबस आहे जो तोखे छॾे ॾिनई जे न छॾे हा त असां मिस्किन हुनखे करे छा सघूं। बस मां तुंहिंजी वॾी ले आहे हेल तूं इलेक्शन में बीह मेंबराणी पक्की थी वेंदी आहे वोट सभई मिलंदे। तोबा अब्बा तोबा कर बताया असां मिस्किन सहेजी खल वरी वोटन में था बीहूं। मासी दोसू पेटीअ खे पुलिस धाड़ेलनि सां मुक़ाबलो करे छॾाए वरितो आहे। वाड़ी प्यारी पुलिस वाह जहिड़ा कम रोज़ाने करे ॾेखारियो तव्हांखे सलाम कयां असुल धाड़ेलनि जी बेड़ी बोड़ी छॾी अथव ॿियो। हाणे केस अहिड़ो ठाहे जो नाथो खान ॿधजी वॾेरा साईं तुंहिंजे कम ज़रूर अचबो मूं तुंहिंजे लाइ बिलो करे छॾियो आहे। मां आहियां सूबेदार जाड़ो जांठो फिटाया राजन जो ठाठो तव्हां रुगो बिले जो सोचो। कहिड़ो बिलो वॾेरा साईं माण्हू मूं वटि आहे माण्हू मारणो आहे पोइ ठाहिबो केस त साईं
पुलिस ऐं धाड़ेलनि जे मुक़ाबले में मुगवी मारिजी वियो, जंहिंखे नाथे खां नागाणीअ अगवा करायो साईं। छा समझी विस 200 पेटी। हाओ हूअं बि चुगलखोर मोह चङो आहे। 200 पेटीअ जे मरण सां नाथे ते अगवा बराए तावान ऐं क़त्ल जो डबल केस दाख़िल